शामिल कंदासीं। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त हुकूमत जो शेख रशीद जी गिरफ़्तारी सां को तालुक न आहे। क़त्ल ऐं दहशतगर्द तंज़ीमुनि सां राब्ता जहिड़ा संगीन इल्ज़ाम मड़ींदड़ कानून खे मुंहुं ॾिए। कानून खे मुंहुं ॾियण सां बास ऐं चपड़ासी ॿिन्ही जी हवाए निकिरी वई आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते पंहिंजे जारी कयल बयान में वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला शेख रशीद जी गिरफ़्तारी खां हाणॼाणाई ज़ाहिर कई ऐं चयो त हुकूमत जो इन गिरफ़्तारी सां को ताल्लुक नाहे। कानूनी कार्रवाई थी रही आहे। 15 किलो हीरोइन त नाहे लॻाई। राणा सनाउल्ला चयो त सियासी मश्करो सियासी रंग ॾियण जी कोशिश करे रहियो आहे। रुगो कानून ते अमल थियो आहे, पासीरियूं त नाहिनि बणायूं। मीडिया आॾो पुलिस वारनि खे धिका ऐं मारकुट करण वारो कूड़ ॻाल्हाए रहियो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर वधीक चयो त कानून जी पकड़ में आणींदुसि वारो डायलॉग चवण वारो कानून जी पकड़ में अचण खां छो थो डिॼे। कानून जी भञकड़ी ते कानूनी कार्रवाई करण पुलिस जो फर्ज़ आहे। हुन चयो त शेख रशीद खे तैयबा गुल वांगुरु अगवा कयो वियो आहे। नई वरी बशीर मेमुणजिया खेसि वाशरूम में बंदि कयो वियो आहे। क़त्ल ऐं दहशतगर्द तंज़ीमनि सां राब्तनि जहिड़ा संगीन इल्ज़ाम मणींदड़ कानून खे मुंहुं ॾे। कानून ख़िलाफ़ कमु न कयो अथनि त अदालत खे ॿुधाइनि। राणा सनाउल्ला अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे बि छिती तनक़ीद जो निशानो बणायो ऐं चयो त इमरान ख़ान सियासी मुख़ालिफ़नि ऐं सच ॻाल्हाईंदड़ सहाफ़ियुनि खे जेल में विधो। गुज़िरियल 4 सालनि जे कारे दौर में सहाफ़ियुनि खे गोलियूं हयूं वियूं ऐं संदनि पासीरियूं भञियूं वयूं। घरू वज़ीर वधीक चयो त बास ऐं चपड़ासी ॿिन्ही जी हवा निकिरी वई आहे। ही हर उन इदारे खे गारियूं ॾींदा आहिनि जेको ख़ान जवाबु घुरंदो आहे।